अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ऑपोज़िशन सां ॻाल्हियुनि जी सलाह ॾेई छॾी आहे। पाकिस्तान जे आइन जी गोल्डन जुबली के हवाले से क़ौमी असेंबली के ख़ास इजलास के ख़्यालन जो इज़हार कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त पहिरियों भेरो नाहे थियो तो कोर्ट नोटिस मोकिलियो, मुझे खिलाफ सो मोटो नोटिस थिया आहिनि, मां ॾिठा आहिनि त असां खिलाफ अॻु बि एंट्रीज़ थींदियूं रहियूं आहिनि। मुझी भेण के रात 12 वगे अस्पताल में खणी जेल में विधो वियो, उन वक्त कंहिं सो मोटो न वरतो। इन चयो आहे त जॾहिं बेनज़ीर भुट्टो शहीद थी त असां पाकिस्तान खपे जो नारो हयो। अॼोको सदर मने थो त मां जेकॾहिं को ॿियो नारो हणा हा त पाकिस्तान न बचे हा। टे पाथ थ्रेड्स मूंखे बि हुआ, पर जिते माण्हू घुराईंदा हुआसीं, वेंदा हुआसीं, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। असां त बलोचिस्तान भी वेंदासीं ऐं खैबर पख्तूनख्वा भी वेंदासीं। असां मुल्क के बचाईंदा आया आहियूं, हाणे भी बचाईंदासीं। जेसिताईं साह आहे जमहूरियत के हलाईंदासीं ऐं सवारींदासीं। संदसि चवणो हुयो त असां कॾहिं मज़हब के सियासत में इस्तेमाल न कयो आहे। मां वॾा लाड़ा चाड़ा ॾिठा आहिनि, मूं वटि समूरा राज़ आहिनि, कुछ राज़ शेयर करे सघां थो, कुछ न। मां पंहिंजी नस्ल लाइ टुटल पाकिस्तान न छॾे वेंदसि, नस्ल के पूरो पाकिस्तान ॾेई वेंदसि। अॻूणे सदर चयो आहे त ॻाल्हियुनि जो इख्तियार वज़ीर आज़म वटि आहे। खेसि दरख़्वास्त कंदसि ऑपोजिशन सां ॻाल्हियूं करे ऐं ॻाल्हियुनि खां अॻु शर्त न रखिया वञनि। ऑपोजिशन खे बि ॻाल्हियुनि लाइ शहबाज शरीफ वटि अचणो पवंदो, छो त हू वज़ीर आज़म आहे। सॼी न्यूज़ में न 10